अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद मियां सूमरो जी भेण मलिहा सूमरो चयो आहे त एजाज़ जखरानी जी करप्शन नेब केस में शाहिद हुजण सबबि मथसि कातिलाणो हमिलो करायो। नेब अदालत सखर में आमदन खां वधीक असासा ठाहिण वारे नेब रेफरेंस में शाहिद आहियां। नेब अदालत में ॿुधणी थी। अदालत 7 जनवरी ताईं ॿुधणी मुलतवी करे छॾी आहे। अहिड़ो इज़हार हुन नेब अदालत सखर ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। मलिहा सूमरो इंकिशाफ़ कयो त सूबाई मुशीर एजाज़ जखरानी बरसात मुतासिरीन जे आयल फंडनि में 40 अरब रुपयनि जूं घोबियूं हयूं आहिनि। ॿियनि सभिनी मञियो आहे पर एजाज़ जखरानी न मञे। एजाज़ जखरानी अॻु बि फंडनि जो ग़लति इस्तेमालु कयो आहे। अदालत में इंसाफ़ जी उमेद आहे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची